नाज़िर रहड़की लॻ कबूल खान खुहारो में गुज़रियल केतिरनि सालनि खां वठी रोड ज़बून हाली जो शिकार आहे, जे सबब रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था ज़हीर सुमरो जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, असीं हिन वक्त मौजूद आहियूं रहड़की लॻ कबूल खुहारो में, जिते कई सालनि खां वठी रोड ज़बून हाली जो शिकार आहे ऐं असां सां गॾु हितां जा जेका रवासी आहिनि उहे हिन वक्त गॾु आहिनि। अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक उन्हनि जो हिन बारे में छा चवणु आहे। जी रोड सही तमामु ये ख़राब थी पई आहे, या घटि में घटि अलीगढ़ खान बि आयो हो, इनखे 3 साल थी विया आहिनि। उनखे बि असां इहा हक़ीक़त कईसीं, उन का ॻाल्हि ई कोन्हे। मुंशी खे चयईं त नालो लिखी छॾिबो आहे रोड जो, सैदपुर शरीफ़ खां वठी रहड़की ताईं। हाणे तव्हांजो कमु थी वेंदो, इन खां पोइ का ॻाल्हि ई कोन थी आहे अञा ताईं। इहा ई पई आहे थी 12 सालनि खां वधीक इहा पई आहे, ख़राब लॻी पई आहे। असांखे इस्पतालनि ते जेके मरीज़ करण में तमामु तकलीफ़ थिए थी। डिलीवरी केस आहे, उहो उते ॿार नंढड़ा नंढड़ा कई असांजा हादसा अहिड़ा थिया आहिनि। जेका ॿार नंढड़ा धीउ या पुट आहे, उहो अलाह जो अख़्तियार आहे, उहे मरी वञनि था। असांजा नंढड़ा तमामु वॾा अहिड़ा केस थिया आहिनि, 6-7 थिया आहिनि। इहो रोड जो मसइलो 1992 खां ठही आहे। MNA हुजे या MPA हुजे या वज़ीर आला साहब आहिनि, कहीं बि हिते गौर न कयो आहे। 12-13 साल गुज़री आहिनि, अञा ताईं कोई न थियो। जेको वॾे रहंदो आहे वोट वठी हलियो वेंदो आहे। अॼु ताईं ज़ाहिर कोई बि न थियो आहे। भले ठीकु आहे, जो इहा ई हालत आहे जेको तव्हां पाण ॾिसंदा पिया आहियो। जेको गाॾी आहे, मोटरसाइकिल आहे, कार आहे, रस्ते में ई बीठा आहिनि। रोड जे बारे में छा तव्हांखे ॿुधायूं, पाण तव्हां ॾिसी सघंदा आहियो। भाई त ईंदा आहिनि वॾेरा, वाउंट वठी वेंदा हलिया आहिनि, वरी असांजे पंहिंजा तकीदा कोन्हनि त छा हाल आहे ग़रीबनि जो, छा न। 1992 में ठही रोड, वरी जो को बि कंहिं बि कमु न करायो आहे। अञा ताईं रोड ईअं ई आहे, ज़बून हाली जो शिकार आहे। असां वसराणी खे अपील कंदासीं असांखे ठाहे ॾिनी वञे। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सुमरो, मेरान टीवी।